सिंध में कोरोना वायरस सबब 22 मरीज़ फौत थी चुका आहिनि। फौती मरीज़नि जो अंग वधी 4,988 थी वियो आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त सिंध सूबे में गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना जा वधीक 1,099 केस रिपोर्ट थिया आहिनि। सैयद मुराद अली शाह वधीक चयो त वायरस सां जंग जोटींदे 708 मरीज़ सिहतियाब थी चुका आहिनि, जंहिं बाद सिहतियाब थियल मरीज़नि जो अंग 2,85,403 थी वियो आहे। वज़ीर आला सिंध जो चवणु हो त हिन वक़्तु पिरगणे में 3,14,141 केस रिपोर्ट थी चुका आहिनि, जॾहिं त 23,750 मरीज़ इलाज हेठां आहिनि, जिन मां 909 मरीज़नि जी हालत नाज़ुक ॿुधाई पई वञे ऐं 71 मरीज़नि खे वेंटिलेटर ते मुंतक़िल कयो वियो आहे। सिंध जे वॾे वज़ीर मूजिबि 1,099 नवनि केसनि मां 561 मरीज़नि जो तालुक़ कराची सां आहे, जॾहिं त हैदराबाद में 90, जामशोरो में 45, जेकमाबाद में 28, नवाबशाह में 23, खैरपुर ऐं सखर में 21 कोरोना जा केस साम्हूं आया आहिनि। उन खां सवाइ नौशहर फिरोज़ में 19, दादू में 17, घोटकी में 16, मटियारी ऐं टंडो मोहम्मद ख़ान में 15, जॾहिं त मीरपुर ख़ास ऐं ठटे में 14 केस ज़ाहिर थिया आहिनि। मुराद अली शाह मूजिबि उमरकोट में 13, कश्मीर में 11, टंडो अलहयार में 9, शिकारपुर में 8, सांखड़ में 7, बदीन ऐं लाड़काणे में 5, थरपारकर में 2 ऐं कंबर में कोविड-19 जो 1 नओं केस रिपोर्ट थियो आहे।